अबे यार सिंधी, तुम खुद देख लो, हम सब भाई भाई हैं, लेकिन कराची के हालात तुम खुद देख लो। हमें अपने हुकूक नहीं मिल रहे, कराची की आवाम जलीलो ख्वार हो रही है। इन हालात में अगर हम कराची को सूबा बनाने की मांग करते हैं तो तुम लोगों को मिर्ची क्यों लग जाती है? वाह रे वाह, ए चुप कर। तू जरा मेरे नाम के समझ वे अदजी वनी करसे सूबा खाते मुल्क को जकी सूबा है उन्हें को बना सोड़िया वे बाकी नवा सूबा ठा तो सावल ऐश करे सो। सिंधी, इसका बटन तुमने ऑन किया है? अदा ॻाल्हि ॿुध, इन में ख़ुशि थियण जी का बि ॻाल्हि कोन्हे। जंहिंखे बि कराची में मशहूरु थियणो हूंदो आहे उहो सूबे जा राग ॻाए तव्हांखे बेवकूफ़ बणाए पंहिंजो कमु कढी वेंदो आहे। जहिड़ी तरह असां मां कमु कढण लाइ भुटे जो कर्ज़ चाढ़ियो वेंदो आहे, ओड़ी तरह तव्हांखे सूबे जो लालीपाप ॾिनो वेंदो आहे। अदा हीअ ॻाल्हि तव्हां बि ज़हन में रखो त जेका क़ौम समोसे सां गॾु चटणी न मिलण ते पूरो शहर बंदि कराए सघे थी, उहा क़ौम जॾहिं नक्शे में कराची खे न ॾिसंदी त तव्हांजा कहिड़ा हाल कंदी। सियासत खे सम्झो, हरू भरू सियासी बयाननि खे सच सम्झी झुमरियूं न हणो, नफ़रतूं न फैलायो। सिंध हिकु आहे, हमेशह रहंदी। बाक़ी जे तव्हां में दम आहे त कराची खे सूबो ठाहे ॾेखारियो, लाड़काणो सखर तव्हांखे तोहफ़े में ॾेई छॾींदासीं। बेटा, ये तो वक्त ही बताएगा कि हम में दम है या नहीं। बाकी हमें जिस एहसास महरूमी में रखा जा रहा है, ये तो हमें कतई मंजूर नहीं। शर्म त तव्हांखे बि कोन्हे जो अहसान विसारे चैलेंज कयो था। एहसास महरूमी जी ॻाल्हि कयो था न, त इहो जवाबु पेश करण खां पहिरीं अंदरूनी सिंध जा हालात बि हिकु दफ़ो ॾिसी वठो। असांजा रोड रस्ता, स्कूल, इस्पतालूं, बिजली जी सूरत हाल ऐं बेरोज़गारी खे कराची जे रोडनि, रस्तनि, स्कूलनि ऐं इस्पतालनि सां भेट करे ॾिसो ऐं पोइ पाण अमीन थी फ़ैसिलो कयो त एहसास महरूमी तव्हां वटि आहे या असां वटि आहे। असीं सभु जन्नत में रहिया पिया आहियूं, बाक़ी अमीन महरूम थी विया। ॾुख, तकलीफ़ूं, ज़ुल्म, ॾाढ, इहो सभु कुझु अञा तव्हां ॾिठो किथे आहे? अञा वॾेरनि जूं नाइंसाफ़ियूं तव्हां नाहिनि ॾिठियूं, जिरगनि जा फ़ैसिला तव्हां नाहिनि ॾिठा। अञा त निजी जेलनि में बि क़ैद नाहियो थिया। अञा बुख बेरोज़गारी में बदहाल नाहियो थिया। ऐं न ई अव्हां जे बचनि बुख जे करे पंहिंजो दम ॾिनो आहे। अचो असां वारे पासे, हिकिड़ो साल रही ॾेखारियो। जे रड़ियूं करे वापसि इंडिया न भॻा त असांखे चइजो। अदा ए मक्कड़ हिन वॾे हरामी आप दाबे त ॾींदे पे त तू ॿुधा वहां जा सूबा ठा वैसन या ना? अदा इन्हनि में जेकॾहिं एतिरो दम हुजे हा न त कराची सूबो तॾहिं थी वञे हा जॾहिं अल्ताफ़ भाई चवंदो हो त मुंहिंजे इशारे सां कराची जी तक़दीर हले थी। उहा तक़दीर कराची में हड़तालूं त कराईंदी हुई, बेगुनाह माण्हू त मराईंदी हुई, ब्लैकमेलिंग कंदी हुई, टारगेट किलिंग कराईंदी हुई, पर पोइ बि सूबे ठाहिण वारी अहलियत खां परे हुई। MQM में नओं साफ़ वफ़ाक़ फूकियो आहे। कराची खे पंहिंजो करण लाइ MQM खे सूबे जी लालच ॾियनि था। ॿिए तरफ़ किराए वारी उर्दू मीडिया खे किराए ते कमु कराइनि था, जेका सॼो ॾींहुं ही बकवास कंदी रहंदी आहे त कराची तबाह थी वियो। इन्हनि खे लाहौर, पेरिस ऐं पिशावर, न्यूयॉर्क ॾिसण में अचे थो। सिंध में गुरबत जी शरह त ॿुधाइनि था, पर पंजाब जी बेरोज़गारी खां वाक़िफ़ न आहिनि। जे वाक़ई सिंध एतिरे क़दुरु तबाह आहे त पोइ ख़ैबर पख्तूनख्वा जा माण्हू हिते छा डांस करणु अचनि था? जेकॾहिं सिंध में हर इदारो करप्ट ऐं तबाह आहे त पोइ पंजाब जा माण्हू हिते जा डोमिसाइल ठाराइनि छो था? हा दा पीछे इहो बि ॿुधा न क्यों ठवेंदे? अदा छो त तो जहिड़ा गधे जिन खे स्कूल वञी तइलीम हासिल करण खां बरो खयो वञे, सॼो ॾींहुं होटलनि ते या भॻल मोरी ते वेही बस अचण वञण वारे खे तालियो वेठा हूंदा आहिनि। खिल मज़ाकूं भोग चर्चनि में सॼो ॾींहुं गुज़ारनि था। घर में वॾा गिरती मुड़ुस थी ज़ालनि ते ईअं रोब कंदा आहिनि जहिड़ा अर्तुरुल जा जांबाज़ हुजनि। साॻिया उहे माण्हू वॾेरे जी औताक ते कंहिं कुंड में कुकड़ थिया वेठा हूंदा आहिनि। शापर ईअं वठी ईंदा आहिनि ॼण दुनिया इन्हनि बदिलाई हुजे। अहिड़नि माण्हुनि जो ब्लड प्रेशर अक्सर ग़रीबनि खे ॾिसी हाई थी वेंदो आहे, पर जॾहिं अमीर ते नज़र पवंदी आहे त ईअं सिधा थी वेंदा आहिनि जहिड़ो अटेंशन में फ़ौजी बीठो आहे। अदा हाणे वक़्तु नाहे, असांखे सोचणो पवंदो, कुझु करिणो पवंदो। हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखो त जेकॾहिं असां में इख़्तिलाफ़ हूंदा त पंजाब दुश्मन हूंदा, क़ौमी शौर न हूंदो त रोज़ नओं वार थींदो। तारीख़ में सभ खां वॾी ग़लती असांजी इहा हुई त जॾहिं हिंदू सिंध मां लॾ पलाण करे रहिया हुआ, असां उन्हनि खे रोकियो त कोन, बल्कि असांजे वॾेरनि उन्हनि जी मिल्कियतनि ते कब्ज़ो करण लाइ उन्हनि जे मथां हमला कराया। उहो दौर सिंध जी मुआशियात जो टर्निंग पॉइंट हो, जंहिंखे असां कोन सम्झो। ॿी वॾी ग़लती 71 में थी जॾहिं मशरक़ी पाकिस्तान टुटो ऐं रियासत कमज़ोर थी वई। उन वक़्तु पूरी दुनिया जी नज़र असांजे मथां हुई। जेकॾहिं उन वक़्तु असां मुतहिद थी हिकु आवाज़ बणिजी उथूं हा त पंहिंजे पसंदि जा मुतालबा मञराए वठूं हा, पर तॾहिं बि असां कोन सम्झो। 80 वारे ॾहाके खां पोइ रियासत ॿीहर मज़बूत थियण लॻी ऐं असीं कमज़ोर थियण लॻासीं। 90 खां पोइ तइलीमी शौर वधियो, नए दौर जो आगाज़ थियो, पर असां उनखे बि कोन सम्झो। कबीलाई जहिड़नि में एतिरा त मसरूफ़ थी वियासीं जो असांखे इहा ख़बर ई कान पई त असांजे शहरनि खे असां लाइ नोगो एरिया बणायो पियो वञे। केतिरा ई बेगुनाह सिंधी सरेआम क़तल थिया, न्याणियुनि जे इज़तनि सां फुटबॉल खेॾी वई। जॾहिं बर्दाश्त जी हद ख़तम थी त असां बि नारा हणी हथियार खयां,
कुछ वक्त खां पोइ उन्हनि दहशतगर्दनि खे पंहिंजी औकात यादि ॾियारीसीं। उन ऑपरेशन खां पोइ हालात कुझु हद ताईं तब्दील थिया। सिंधी आबादी जो कुझु हिसो ॿीहर शहरनि में आबाद थियण लॻो। तइलीम ते ध्यानु ॾिनो वियो। उन सां गॾोगॾु जेकी ॻोठ शहरनि जे वेझो हुआ उन्हनि ॻोठनि में बि तइलीम जो शऊर आम थियण लॻो। पर बदकिस्मती सां असां जागीरदारी निज़ाम खे ख़तमु न करे सघियासीं, जंहिंजे करे अंदरूनी सिंध जे अक्सर ॻोठनि में तइलीम जो निज़ाम अॼु ॾींहं ताईं सुधरी न सघियो। बदिले में अहिड़ा अमल सर अंजाम ॾिना विया जंहिंमें सियासत खे अक़ीदनि सां ॻंढियो वियो, पीरी मुरीदी खे हथी ॾिनी वई, मुर्शिदनि खे मैदान ते आणे सीटूं ॾिनियूं वियूं। बस पोइ सोचणु गुनाह ऐं सवाल करणु ॾोहो थी वियो। मुर्शिद जे पेरनि में निजात हुई, इन करे सवाल करणु बग़ावत हुई। असांजी सोच खे महदूद कयो वियो। बुनियादी हक़नि जी घुर, क़ौमी शऊर असां लाइ किताबनि जूं कहानियूं बणिजी विया। पूरी क़ौम ज़ातनि ऐं क़बीलनि में तक़सीम थी वई। क़ौम तक़सीम थी त ज़ालिम उथिया, ज़ुल्म पंहिंजो असरु ॾेखारियो। धारियुनि ते त मयार अजाई हुई, पर पंहिंजनि बि वसां कोन घटायो। असां गैरत जे नाले ते पंहिंजनि खे पिए मारियो। ॿिए तरफ़ धारियुनि खे आबाद करण जो सिलसिलो शुरू थी वियो, जंहिं वॾनि शहरनि में असांखे अक़लियत में तब्दील करे छॾियो। क़ौमी शऊर न रहियो त वसीलनि ते धाड़ा लॻा। असांखे तॾहिं ख़बर पई जॾहिं कम ई लही विया। जेका कसर रहिजी वई हुई उहा असां वारनि हमरान पूरी करे छॾी। हीउ आहे असांजे 73 सालनि जो मुख़्तसिर सफ़र, जंहिंमें क़ौम हर उन नाइंसाफ़ी खे बर्दाश्त कयो आहे जंहिंजो इल्मी अमल खां बाद में पियो आहे। पर हिकिड़ी ॻाल्हि हर दौर में वाज़े रही आहे, सिंध जी तक़सीम न कॾहिं क़बूल कई ऐं न ई हाणे क़बूली आहे। पर भाई हिन जा वात बंदि करण खां कुझु त करणा पवसी न, या बसि घर कांब ॿधी वेठे हूं। अदा वात उन्हनि जो आहे, तव्हां बंदि कीअं था करे सघो। हू जेको चवनि था चवण जो, सिर्फ़ु चवण सां कुझु कोन थींदो। पर उन्हनि खे एतिरो अहसासु ज़रूरु ॾियारियो त कराची सूबो ठाहिणु सिंध में नामुमकिन आहे। हा, बाक़ी वापसि इंडिया वञी उते नओं सूबो ठाहे उन जो नालो कराची रखी छॾियो, असांजी इजाज़त आहे। पर अदा हिकिड़ी ॻाल्हि आहे त हिन वक़्तु असांखे पंहिंजे पाण खे मज़बूत करणो आहे। कोशिशि कयो त सिंध जे हर शहर ते पंहिंजो कंट्रोल कयो। जेकी बि पैसे वारा सिंधी आहिनि सभु कराची ऐं वॾनि शहरनि में इन्वेस्ट कयो। नंढा वॾा कारोबार खोले उन्हनि में सिर्फ़ु सिंधी भर्ती कयो। सियासतदाननि मां उमीद न आहे, पर पोइ बि जेकॾहिं थोरी गैरत बची अथनि त अंदरूनी सिंध मां पढ़ियल लिखियल नौजवाननि खे कराची में नौकरियूं ॾेई उते ॿीहर अक्सरियत बहाल करण में पंहिंजो किरदारु अदा कनि। कराची में रहंदड़ सभु सिंधी हिकु थी वञो, ॾुख सुख में हिक ॿिए जी मदद कयो। वधि खां वधि सिंधी माण्हुनि खे तरजीह ॾियो जीअं कराची में सिंधियुनि जी तादाद तेज़ी सां वधी सघे। छो त अलाह न करे, पर जेकॾहिं इस्लामाबाद मां सूबे जो नोटिफिकेशन अची वियो त पोइ अदा संभालणु ॾुखियो थी पवंदो। हमरा त चवनि था त हीअं कंदासीं हूअं कंदासीं, पर जाइज़ो वठण खां पोइ ख़बर पवे थी त इन्हनि जी मुर्सी हेठि असां छा छा विञायो आहे। कंहिंजो आसिरो न कयो, पंहिंजी मुर्सी कयो। सिंध जे हर इदारे ते कंट्रोल करण जी कोशिशि कयो। जीअं वफ़ाक़ पारां जॾहिं बि सिंध ते नाइंसाफ़ी थिए असीं बाइकाट करे सिंध जे हर इदारे खे बंदि करे सघूं ऐं वफ़ाक़ खे इहो अहसासु ॾियारे सघूं त हाणे नाइंसाफ़ी बर्दाश्त न कबी। सिर्फ़ु 3 ॾींहं सिंध खे पंजाब खां मुकमल अलॻि रखो, पोइ वफ़ाक़ जूं रड़ियूं ॿुधो। इहो सभु कुझु करण लाइ असांखे महिनत करणी पवंदी, तइलीम हासिलु करणी पवंदी, हिक ॿिए जो साथ ॾियणो पवंदो। नओं दौरु आहे, नई सोच खपे, जदीद इल्मु खपे, जंहिंजी लाट सां समाज में रोशनी थिए, हिकु कामयाबु सफ़र जो आगाज़ थिए। ज़ात प्यारी आहे, हुअण बि खपे, पर क़ौम अञा ॿी शइ आहे। हीअ हक़ीक़त आहे त असांजो सफ़र ऊंधा में आहे, पर जेकॾहिं गॾु काफ़िलो आहे त सफ़र बि आसान आहे। बदकिस्मती सां असां वटि का बि अहिड़ी तंज़ीम कोन्हे जेका जदीद तर्ज़ ते क़ौम खे उथारे, अहिड़ो माहौल पैदा करे जंहिंमें ज़हनियत इल्म ते माइल थी वञे ऐं क़ौम महिनत खे तरजीह ॾे। असां वटि हिकिड़ो ई रस्तो आहे, मुतहद थी वञो, पंहिंजे शऊर खे बेदार कयो, अक़ल खां कमु वठो, दिमाग़ जो इस्तेमालु कयो, इल्मु हासिलु कयो, पंहिंजे महरूमनि जो जाइज़ो वठो, पंहिंजनि ग़लतियुनि खे सुधारियो। भली केतिरी बि कोशिशि कयो, पर तालीम खां बग़ैर कुझु बि नथा करे सघो। अॼु ॾींहं ताईं असां सिर्फ़ु विञायो आहे, कॾहिं अक़ीदनि ते त कॾहिं जज़्बातनि ते, कॾहिं ग़ुलामी जे ज़िंदान में लुटियासीं त कॾहिं आज़ादी जी चाह में लुटियासीं। ज़िंदगी जे हर मोड़ ते असांखे सिर्फ़ु लुटियो वियो आहे। हाणे कुझु हासिलु करण जी कोशिशि कयो। को लीडर अची असांखे हक़ सच जो ॿुधाए तॾहिं असीं चप चोरियूं, इहो ग़लति आहे। पंहिंजे इल्म सां, शऊर सां सही ग़लति जो फ़ैसिलो तव्हांखे पाण करणो आहे। इनफ़रादी सोच मां निकिरी अचो, इज्तिमाही सोच ते फोकस कयो। मामूली नौकरी वठण लाइ वॾेरनि जी ताबेदारी करण खां बहितर आहे सभु दोस्त गॾिजी पंहिंजे शहर में लाइब्रेरी जो मुतालबो कयो, तालीम खे सुधारण जो मुतालबो कयो, हर महरूमी जो सवाल कयो। यादि रखो त जे क़िस्मत हूंदी त वॾेरे खां बग़ैर बि तव्हांखे नौकरी मिली वेंदी, पर जे नौकरी न बि मिली तॾहिं बि ज़िंदगी गुज़री वेंदी। पर तव्हांजी कोशिशि सां ठाहियल लाइब्रेरी तव्हांजी क़ौम ठाहींदी, तव्हांजो किरदारु ठाहींदी। अदा मुफ़्त में भली कुझु न कयो, तव्हां क़ौम लाइ कमु कयो। क़ौम तव्हांखे मक़सदु ॾींदी, रस्तो ॾींदी, उमीद ॾींदी, अहिड़ो समाज ॾींदी जंहिंमें ज़ुल्म जा पेर बेबुनियाद हूंदा ऐं अखियुनि जे साम्हूं मंज़िल हूंदी।